जाती समुंड में वींदड़ माहीगीरनि जी हिफ़ाज़त लाइ पाकिस्तान नेवीअ पारां सेमिनार कोठायो वियो, जंहिंमें माहीगीरनि सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाणनि ऐं सहाफ़िन शिरकत कई। सेमिनार खे साहिल वेलफेयर ट्रस्ट जे अॻुवाण डॉक्टर अफ़ज़ल आराई तक़रीब में मौजूद माहीगीरनि खे आगाही ॾींदे चयो त पाकिस्तान नेवी हमेशह माहीगीरनि समेत साहिली ठट्टो सजावल बदीन में रहंदड़ माण्हुनि जी हिफ़ाज़त कई आहे। पाकिस्तान नेवी पंहिंजे बॉर्डर खे मुकमल तौर संभालियो। पाकिस्तानी जेके बि माहीगीर आहिनि उहे असांजा उस्ताद आहिनि। इंडिया हमेशह कूड़ ॻाल्हायो आहे, उन कूड़ खे सच करण जी कोशिश कंदा आहिनि। रिपोर्ट सागर हनीफ़ थईम जाती।